नौशरो फिरोज हालानी मां नौशरो फिरोज जे बेबाक साफ़ी ताइफ़ जबार मला जे भाउ उस्ताद शौकत मला खे एसएचओ हालानी सदीक झत्याल पारां बेगुनाह खंबी गुम करण ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब नौशरो फिरोज अॻियां कलम धड़ियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन आजी सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज DSP मीरापुर खां घुर कई त साफ़ी जे भाउ शौकत मला खे जल्द खां जल्द ज़ाहिर करे आज़ादु कयो वञे। करप्ट ऐं राशि SHO खे जल्द अज़ जल्द हटायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। उन्हनि वधीक राज TV खे ॿुधाईंदे चयो त असांखे ख़दशो आहे त SHO हालानी प्राइमरी उस्ताद शौकत मला ते बासर माण्हुनि जे चवण ते कूड़ियूं फारियूं कटियूं पियूं वञनि। हालानी